सकरंड हाई कोर्ट के हुकुम ते सकरंड पुलिस जो अताई डॉक्टरन खिलाफ सकरंड जे मेरापुर रोड वारे इलाके में क्रैकडाउन अताई डॉक्टरन में भाज पुलिस एक अताई डॉक्टर शौकत अली आरिया गिरफ्तार करे FIR संदस खिलाफ गुनाह नंबर 27/2020 तहत 219 जो केस दाखिल करे छॾियो जॾहिं त कार्रवाई दौरान ASI साबिर अली गोपांग पारां एक MBBS डॉक्टर बशीर अहमद मेमण जी क्लिनिक ते पिण चढ़ाई करे ॾिनी जंहिं दौरान ASI ऐं डॉक्टर में ॾंद चक पिण थिया। उन सिलसिले में डॉक्टर बशीर मीमण चयो त आऊं सकरंड जो सीनियर ऐं MBBS डॉक्टर आहियां पर पुलिस मुंहिंजी क्लिनिक ते चढ़ाई करे ॾिनी ऐं मुंहिंजी इज़त नफ़्स मजरूह कई वई आहे। होॾां राब्ते करण ते SHO सकरंड वसीम मिर्ज़ा जो चवणु हो त असां हाई कोर्ट जे हुकमनि ते अमल कंदे अताई डॉक्टरनि खिलाफ़ करे रहिया आहियूं ऐं असां अताई डॉक्टरनि खे वार्निंग था ॾियूं त पंहिंजूं गैर क़ानूनी क्लिनिकूं बंदि कनि न त ॿी सूरत में उन्हनि खिलाफ़ सख़्तु ऑपरेशन करे अताई डॉक्टरनि ते FIR दाख़िल कयूं वेंदियूं। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।